करीम रहीम सताल अयूब वफार ज़ुनूब लम यलिद वलम यूलद उन रब करीम जी ज़ाते पाक जे असां ऐं तव्हां सभिनी ते किरोड़ा एहसान फरमाए। सैयदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन सय्यिदो अरब वल अजम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सरवरे असफिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रऊफ रहमतुल्लाह अलैहि जे ईसाल सवाब लाए मौलाना नेक मोहम्मद साहब हुसैनी ऐं सदस्य जा टेम वठंदो। क़यामत जी ॾियारी असां ऐं तव्हां सभु मालिक जे आॾो पेश थींदासीं। उहो ॾिहाड़ो ॾाढो ॾुखियो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े खां अंबिया अलैहिस्सलाम औलिया अज़ाम बि अल्लाह जे ख़ौफ़ में रोअंदा विया। तफ़सीर रूहुल बयान में अचे त काबतुल्लाह शरीफ जो तवाफ कंदे कंदे दोस्तन हिकिड़ो दर्दनाक आवाज़ ॿुधो। आवाज़ ॿुधण सां काबतुल्लाह जी तवाफ करण वारा बि रोअनि पिया ऐं आवाज़ इहो पियो अचे त वण कलम थी वञनि, समुंड मस थी वञे, मुंहिंजा गुनाह लिखजनि त बि लिखी न सघंदा। अर्ज़ कंदो रहियो त मुंहिंजा रब तुंहिंजी रहमत अञा कुशादी आहे। काबतुल्लाह शरीफ में तवाफ करण वारो ॾिठो त आवाज़ काबतुल्लाह जे गिलाफ जे अंदरां पहुची। ॾिठो त को जवान आहे जेको गिलाफ जे अंदर हीअं चेहरो बंदि करे पियो रोए। चंद माण्हू सुरी आया काबतुल्लाह जो हीअं गिलाफ जो मथे कनि। हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु ताला हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी नौसबानी रहमतुल्लाह अलैह काबतुल्लाह शरीफ में आया त पाण फरमायो मुंहिंजा रब करीम क़यामत जे ॾिहाड़े मूंखे नाबीन करे उथारजांइ मतां आउं नेकनि जे आॾो शिरमसार थियां। केॾी आजिज़ी आहे, केॾी इनकसारी आहे। हालांकि इमाम सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन लातादाद गुलाम जन्नत में वठी वेंदो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी सुभान रहमतुल्लाह अलैह बि हज़ारनि जी तादाद में गुलाम जन्नत में वठी वेंदो। एॾा हेॾो वॾो मक़ाम आहे, हेॾा ख़ुदा जो ख़ौफ़ एॾो। खुदा जे ख़ौफ़ हर सीने में रखणो। अॼु असां गुनाह करे करे
दिलियूं असांजूं कारी थी वई गुनाह कंदे असांखे हया नथो अचे नेकिन कंदे असांखे हया थो अचे बेटा से फरमाया तो पुनल त ईंदुमि पाण पर आऊं भी कुछ अग भरी थिया मता चवे बलोच त कमी नी बाकी न थी एतिरो त कयूं जो मयारी न थियो साईं तव्हांखे ॿुधाए पियो न ॿुधां पियो थिए उताक में त मथां उहो टेम बि तव्हांजे मथां अचे जो असांखां सईदन वारी जाइ बि न विसरी वञे छो त ॾिसो त एॾी पीरसिनी अचे वेंदी आहे माण्हू कुर्सी ते निमाज़ पढ़ंदा आहिनि सईदी वारो मज़ो जेको आहे न उहो और शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त अचां पियो सईदो पियो चए सुभान रब्बी अल आला सुभान रब्बी अल आला सुभान रब्बी अल आला उन बि भरिसां सजदो ॾिनो काफ़ी अरसो गुज़रियो अर्ज़ कीअं त क़िबला उथंदो या रुॻो सजदे में पिया हूंदो फरमायो त सुभान रब्बी अल आला चवां थो रब थो चवे लब्बैक अब्दी सुभान अल्लाह एॾो मज़ो थो अचे चवां थो सजदे में ई मौत अची वञे या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम सुभान अल्लाह अल्लाह क़यामत जे रियाड़े पंहिंजे बंदन ने मुखातब थी फरमाईंदो ए इंसान या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ए इंसान कई धोखे में विधुई जो मां सखी रब के छॾे ॾिनुई अल्लाह एॾो सखिया एॾो मेहरबान जो रब तो करीमी व रसूल तो करीम सद शुक्र हस्ते में मियाँ तो करीम अल्लाह अल्लाह रब भी सखिया त मदीने जो साईं भी सखिया सुभान अल्लाह जे तो मौला तुझा एहसान तुझा शुक्र जो रब असां गुनाहगारन के बिन सखिन जे विच में पैदा कयो थी मदीने जो ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम काबतुल्लाह जो तवाफ पिया करने यो तवाफ केॾो मज़े वारो हूंदो जॾहिं मुस्तफ़ा काबे में आया सुभान अल्लाह गुलाम महबूब जे कॾहिं तवाफ हली रहियो आहे बैनमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी तवाफ इज़ा समिअ राबियन यक़ूल या करीम फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या करीम फहदल इराबी ला जहदल यमानी फ़क़ाल या करीम फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खलफहु या करीम फमद इराबी ला जहदल मिज़ाबे फ़क़ाल या करीम फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खलफहु या करीम फलतफतल इराबी इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़ाल या सबीहल वजह या रशीकल कद तहज़्ज़अ लकौनी इराबियन वल्लाहि लौला सबाहत वजहिका व रशाकत कदका लशकूतक इला हबीबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे जो तवाफ तो करे हिकिड़ो बाराड़ीअ जो माण्हू काबे जो तवाफ पियो करे इज़ा समिअ इराबियन यक़ूल या करीम
काबे जो तवाफ कंदे वो एराबी बाराड़ीअ जो माण्हू तो चवे त या करीम फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या करीम मुस्तफा करीम उन जो आवाज ॿुधी चए तो या करीम त मुंहिंजो महबूब जवाब में तो चवेसि त या करीम फमदल एराबी इला जहद यमानी वो बाराड़ीअ जो एराबी रुकन यमानी जे साम्हूं अचे तो चवे त या करीम त मुस्तफा भी पोयां तो चवेसि त या करीम फमदल एराबी ला जहत मेज़ाब वो बाराड़ी जो माण्हू काबतुल्ला जे उन नेसारे जे हेठां बीठो आ केड़ो नेसारो आ जंहिंजे लाइ इमाम अहमद रज़ा साईं था फरमाइनि था काबे जे दीदार करण वारो अवां त ॾिसंदा हो त काबो चैन कुंडन साहे पर जेकॾहिं मथां बि छित ते नज़र कंदा हो त काबतुल्ला शरीफ भी उत्तर जे पासे ॾे इशारो करे रहियो आहे छाजो त हाजियो आओ शान शाह का रोजा देखो काबा तो देख चुके हो काबे का काबा देखो सुभान अल्लाह जॾहिं उन्हनि सारे जे वेठो आयो त चवे पियो या करीम फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़लफ़हु या करीम मुस्तफा भी पोयां पियो चवेसि या करीम फ़ल्तफ़त एराबिया इला हुजूर उन तरफ दे मुंह करे अल्लाह बंदो उन तरफ दे मुंह करे जरे महबूब ते नजर पई के तो काल या सबीहुल वजह या रशीकल कद ओ सोने चेहरे वारा ओ सोने कद वारा सुभान अल्लाह आवाज न सोचे चंद्र चवाए सच जे मिठा मोर न पाई कने उभरी सनड़ो कने उभरी गचो तुझे मुंह में बरे मचो त मट न कयाई महबूब जो पर चंद्र तुझी जात आऊं पाड़िया न पिरियसी तो अच्छो मंझरात सजण सदाई सोझरो वो बाराड़ी जो पियो चए त काल या सबीहिल वजह ओ रोशन चेहरे वारा या रशीकल कद ओ सुने कद वारा तहजाई तो मुता मजाक करे रहियो आल कौनी एराबियन ने वलौला सबाहत वजहिका वर्षाकत कद का लशकोत कैला हबीबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकर तो जो चेहरो सोनो न हुजे हा जेकर तो जो कदो सोनो न हुजे हा त मां तो जी गाल है पंहिंजे महबूब मोहम्मद करीम के शिकायत कया ऐ चवा हा त दिल ब नबी है मुझे मथा मजाक करे रहियो आ व तबस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो मुस्तफा उन जो जवाब बुधी मुझो हबीब मुरकण लगो सुभान अल्लाह आवाज न थो अचे अरे मुझे महबूब जो मुरकण तो ओरा सय्यदा अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए त रात जो टेम सुई गुम थी वई मुझी जी जलमड़ थी फरमाए मां दिल में ख्याल कयो त ज़लेखा यूसुफ अलैहिस्सलाम के वठी ईंदी ही त कमरा रोशन थींदा हा गलियूं रोशन थींदियूं जॻहियूं रोशन थींदियूं मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त यूसुफ जो सरदार आ अल्लाह फरमायो जिब्रीला जी मुंहिंजा मौला मुंहिंजो महबूब घर जे ॿाहिरां सुतो पियो आ मुस्तफा के कमरे जे अंदर वठी न वञ पर हुजूर जे हिकड़े नंद मुबारक मां हिकड़ो पर्दो हटाए आशा के हुस्ने मुस्तफा जी खबर पए अरे दंद तां पर्दो हटियो वो मुस्तफा जो नूर उन फितन का टपी वियो अम्मा थी चवे त मां सुई त लथी पर सुई में धागो भी विझी वियो सुभान अल्लाह हसीनन में हसीन हबीबुल्लाह सुभान अल्लाह
सब सब के तवा के साईं वार इहो सॼा ईसा सवा ॿुधायो और मां ॿियो पासो थो वठां हसीनन में हसीन हबीबुल्लाह सुबह न सब नथा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझो सुनो मोहम्मद सल्लल्लाह सुभान अल्लाह सुभान एक शायदा जुलेखा यूसुफ ते पर मुझे नबीयत जग शेरा अरे जेते आशिक आहे रब ताला सुभान अल्लाह सब सब चओ सुभान अल्लाह अके हुस्न जमाल मोहम्मद जो अबू बकर उमर उस्मान ॾिठो अरे को गनियो बणियो को असदुल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा नूर के नूरो मनीदा हो दुख सुख में सजण के सदीदा हो सदीदा हो मदीने जे साईं के असा नूर के नूरो मनीदा हो दुख सुख में सजण के सदीदा हो पो वने मुश्किल हल थी हर बल्ला सुभान अल्लाह सुभान अल्लाह सब सब गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सब सब खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तबस्सम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल अम्मा तरफ नबियों का या अखल अरब मुझे प्यारे नबी उन पाराड़ी जे एराबी ने मो करे फरमायो त अम्मा तारफ नबी का नबीया का आया अखल अरब ओ अरब तू महबूब पांजे नबी के सुञाणी दो आई सुभान अल्लाह कफकाल एराबियो अल्लाह जे तो साईं मां पांजो नबी न सुञाणी दो आया मां पांजे हबीब के न सुञाणी दो आया वकाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमा ईमान कभी मुझे नबी फरमायो त मुझे सुञाणी नथो त ईमान कियां आंदी नथा ॻाल्हायो असां तहां भी त बगैर दीदार जे ईमान आंदो आ न सुभान अल्लाह अल्लाह करे मदीने जो साईं कबूल करे हथ मथे खणी आमीन चओ आमीन अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो त सुञाणी दे पंहिंजे नबी खे फकाल एराबियुल्लाह ओ साईं मां न सुञाणींदुमि फकाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमा ईमानुक बिही मुझे हुजूर फरमायो पोइ ईमान कीअं आंदो थसी जे तो फकाल आमनतु बिनबुवतिही वलम अरहो सदक़तु बिरसालतिही वलम अलकहो जे तो सुना ईमान आंदो थमास सच्चो नबी लम अरह मां ॾिठो न है सदक़तु बिरसालतिही लम अलका साईं फरचे तो साईं सच्चो आ रसूल असांजो पर मां मुलाकात न कई आ दीदार न कयो आ फकाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या एराबियो हाय हाय हुजूर तो चवे वो बारहाड़ी वाला ओ एराबी इन्नी नबियु कफिल दुनिया व शफीयु कफिल आखिरा हुजूर फरमायो ओ एराबी मां मोहम्मद तो जो नबी आया दुनिया में शफात कंदो माए आखिरत में सुभान अल्लाह राजा राजा वाह वाह
जिथे भाइर कम न ईंदा, मिट कम न ईंदा, दोस्त कम न ईंदा, हाँ रिश्तेदार कम न ईंदा, उन दी सजूर फरमाइंदो शफाती अहल कबाइर। मां मुस्तफा के रब इज़्न ॾिनो आहे वॾा गुनहगार मां मोहम्मद फाकुर में कंदुसि। सुभान अल्लाह। शफात कंदुसि असालिहु लिल्लाह व सालिहु ली। ओ मुंहिंजा रब नेकोकार तुझे मिले, अॼु गुनहगार माखे दी। सुभान अल्लाह। ऐ ऐ ऐ बाहु तो बधाव दोस्तो, महबूब जी गिला न कयो, हुजूर जी बेअदबी न कयो, न बुधो, न बेअदबन साले हो, उन्हनि जूं छाऊं तव्हां ते किरी पवंदियूं। पंहिंजे नबी सां प्यार कयो, उम्मीद सची रखो, इंशाअल्लाह हिते भी बेड़ा पार, हुते भी बेड़ा पार। अल्लाह अल्लाह अन्नी नबियो का फिर दुनिया व शफियो का फिल आखिरह। ओ एरावी मां मुस्तफा तो जो नबी आया दुनिया में, शफात कंदो माए आखिरत में। या एरा अल फअकबल एरा बिया युकबिलो कदमी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे मुस्तफा जो चयो बुधो, मुझे मुस्तफा जो फरमायो त मां तुझो नबी आया, उन छा कयो युकबिलो कदमी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे मुस्तफा जे कदमन के चुमण लगो। सुभान अल्लाह। अल्लाह करे यो ॾींहुं इहा राति असांखे बि मिले। आमीन आमीन नथा चओ, आमीन चओ, आमीन चओ। मन ख्वाब में रसूल जा कदम नसीब चंदे, मन मेहरबानी थी वञे। अहिड़ा बि छा कयो जो मुस्तफा जे कदमन के चुम लगो। फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अखल अरब ला तफल बिही कमा यफल ला आजम मलूकिहा। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ओ बाहरी वारा ये न कर दिए बादशाहन जी आडो कबो आ। फकाल बसनी फला भला ला मुतकब्बिरन वदा मुतजब्बिरन। मां मुतकब्बिर ना या मां जाबिर ना या, पर बसनी बिल हक बशीरम व नजीरा। अल्लाह मुखे बशीर भी करे मोकलियो आ, नजीर भी करे मोकलियो आ। मां पंहिंजे गुलामन के जन्नत जी खुशखबरी ॾींदो हा, काफरन ऐं मुनाफिक के जहन्नम खां टिजाड़ींदो आया। सुभान अल्लाह। दादा चो न दादा। सुभान अल्लाह। मां बशीर भी आया, मां नजीर भी आया, मां खुशखबरी ॾींदड़ भी आया, जहन्नम खां टिजाड़ींदड़ भी आया। पर खुशखबरी के पंहिंजे गुलामन के, निस्बत वारन के, मोहब्बत वारन के। पर हीअं चवां जे रसूल जी दामन न छॾी। नथा ॻाल्हायो। ॿियनि वञी ॿिया दर पिया पर आवाज़ आसरे। सुभान अल्लाह। केर महबूब जी आसरे आओ मूंसां गॾिजी चवे ॿियनि वञी ॿिया दर पिया पर आवाज़ आसरे, आवाज़ आसरे। अल्लाह पल्लू नथी साईं मूंखा परे। सब चओ ॿियनि वञी ॿिया दर पिया पर आवाज़ आसरे। खुदा जा दादला कर को भरी झला हाणे वञा काॾे भला को कबूल नथो करे, को कबूल नथो करे। अल्लाह पल्लू नथी साईं मूंखां परे। सब चओ दिल वञी ॿिया दर पिया पर आवाज़ आसरे। वाक्या वॾा
मरोड़ींदा हदा था बुझल वाक्या वॾा हुते मरोड़ींदा हदा मुजड़ा की जड़ा तवक्कल वेठा तो ते धरे के जी महबूब ते तवक्कल आओ हथ मथे खड़ी सुभान अल्लाह से मुजड़ा जड़ा तवक्कल वेठा तो ते धरे तवक्कल वेठा तो ते धरे अल्लाह पलु नथी साईं मूंखा परे सब चो धनवनी ब्या कर पिया परा आसरी काल हब्बत जबरील अलम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तय्यतल इकराम अल्लाह ला जबरील अलैहि सलाम लया जद वकाल या मोहम्मद युकरा का सलाम ओ महबूबा रब सलाम पियो ॾई सुभान अल्लाह वाह वाह रब सलाम पियो ॾई ऐं मुंहिंजो रब तोखे इज्जत वारो बणायो आहे शान वारो बणायो आहे मकाम वारो बणायो आहे कुल इराबियन नुहासिबहु हबीब इहो जेको ॿारणी जो आहे इनखे चओ त रब करीम फरमायो आहे त मां तोखां हिसाब वठंदुसि अल्लाह 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 मां तोखां हिसाब वठंदुमि जेके कम कया थी उन जो हिसाब वठंदो मां फ़क़ाल अल एराबी युआसबिनी रब्बी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नअम लअसाब हिसाबहु फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज तुहासिब रब्बिका या अखल अरब अल्लाह अल्लाह चवे छो महबूबा छा मुंहिंजो रब मां को हिसाब वठंदो चे तो हा चे तो इज्जत ही इज्जत जल जलालहु मांखे पंहिंजे रब जे इज्जत जो कसम के रब करीम मां सां मांखो हिसाब वतो त मां भी अल्लाह को हिसाब अल्लाह थोरो गौर कयो चे तो महबूब जेकॾहिं मुंहिंजे रब न मांखो हिसाब वतो न त मां भी हिसाब वठंदुमि मुझे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो से या अखल अरब काल ले राबिन हासबी रब्बी अल्लज़म्बी मुझे साईं फरमायो से केड़ो हिसाब रब को वठने अल्लाह अल्लाह चवे तो मुझा सोना नबी जेकर रब करीम मां सा हिसाब तो ज़म्बी हासबत वला मगफिरती जे मां को रब हिसाब तो त तू गुनाहगार गुनाह जो हिसाब रे त मां चंदो मां त रब तू त गफूर रहीम आहे सुभान अल्लाह नथा ॻाल्हायो नथा ॻाल्हायो अल्लाह जे मुझे गुनाहन ते नजर पई मुझे खताउन ते नजर पई त मां गुनाहगार आया वाकई गुनाहगार आया जे कीमत जहाना से तारी लगन तुझे लुत्फ साण लतीफ चए तो दर कमी कान अदले पुजाना को फेरो कर फजल जो महबूब जे करे मूंखा गुनाहन जो हिसाब तई त मां अर्ज़ कंदो मां मुंहिंजा रब तूं त गफूर तूं त बख्शी दड़ाई व अनहास बिनी अला मई सती आसबतो अला अफवी ऐं जे करे मां को हिसाब वरतई मुंहिंजे बेफरमानी जो त मां चवंदो मांस रब तूं त जहान खे माफ़ कंदो आहे इन अल्लाह बिन्नासी रऊफ रहीम तो इंसान जे लाइ रऊफ रहीम आई ओ अल्लाह वाकई मां नाफरमान आया तू त रहम वारो आई मां ते रहम कर तू त बाझ कर मुझे मथा जो तू रहम वारो आई व इन हिसाबनी अला बुखली हिसाब तू अला करनी
ओ जे करे मां को हिसाब तई मुझे बुखल जो त मां अर्ज कंदो मां समझा रब तू तो हमेशा करम कंदो आही। सुभान अल्लाह। ओ अल्लाह वाकई मां त बेकार आया पर तू त करम वालो रब आई मां के करम मूसा कर बक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हताब तलत तलहयतो अल्लाह ला फहब्बत जिब्रील अलैहि सलाम मुझे मुस्तफा उन बाढ़ाड़ी वारे पंजे उन निस्बत वारे गुलाम जे परफुट ईमान आंदो उन जो रब सा एडो अकीदो हुयो जने ये लफ्ज मुझे नबी बुदा दफा बक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हताब तलत लहियत हो मुझो नबी अखिन मां गोढ़ा गाण लगो गोढ़ा पियो गाड़े त गुलाम मुझो आ ॾिठो भी पेरो दफ़ो तई मुझे रब सां केॾो हुजत पियो करे केॾो रब ते ईमान अथसि त रब गफूर भी आ रब रहीम भी आ त रब माफ़ी ॾियण वारो भी आहे। मुझो मुस्तफा रोण लगो तवजा रोए थो इब्तलत लिहयतिही एतरो मुझो नबी रुनो जो दुहा सवारी मुबारक मां पानी जा कतरा किरण लगा अखिन जो पानी वांगे वही करे मुझे महबूब जे पाक जुल्फन मां पाक सुन्नत मां हेठ रहण लगो मोहब्बत जिब्रील अल नबी सल्ला मुहम्मद युकरा का सलाम यकूल लक या मुहम्मद अकलल मिन बकाइका ओ मुस्तफा रब सलाम तो करे महबूब थोरो रो ओ सोना तुझे रोवण जे करे अर्श जेके मलाइक खयूं बीठा आहिनि उन खां तस्बीह विसरी वई आहे। माना महबूब जा गोढ़ा रब बर्दाश्त न कंदो सुनियो जे क़यामत जे ॾिहाड़े मुस्तफा सजदे में वेंदो नथा ॻाल्हायो नथा ॻाल्हायो अल्लाह सजदे में वेंदो रब उम्मती रब उम्मती रब उम्मती रब उम्मती मौला मुझी उम्मता मौली उम्मता मुझी उम्मता इरफा रासिका हबीब सुर मथे खणो अॼु जंहिंजे लाइ चवई सभिनी खे छॾे सुभान अल्लाह इशारो कंदो इशारो अल्लाह अकबर महबूबा हमलतुल अर्श अन तस्बीहिहिम हो मलाइक जेके अर्श खे खयूं बीठा आहिनि उन को तस्बीह विसरी वई आहे। कुल अखीक एराबी ला युहासिबुना वला नुहासिबुहु महबूब इन पंहिंजे ॿारहाड़ी वारे खे चओ रब तो चवे न तू मां को हिसाब वठजाए न मां सुभान अल्लाह न छा ॻाल्हायो न छा ॻाल्हायो महबूब इन पंहिंजे निस्बत वारे गुलाम जंहिं ॾिठो भी न दीदार भी न कयई पर फुट तो ते ईमान आंदई ऐं पर फुट तुंहिंजे मथां तुंहिंजे रिसालत खे सचो समझी करे अल्लाह अल्लाह मां रब सां एॾो प्यार आहे एॾो मां त ईमान आहे त गफूर भी आहे रहीम भी आहे माफ़ करण वारो भी आहे इन खे चओ त ला युहासिबुना वला नुहासिबुहु इन खे चओ रब तो चवे न तू मां को हिसाब वठजाए न मां तो को हिसाब वठंदुसि। सुभान अल्लाह अते पढ़ा वाह जा लफ्ज़ हदीस पाक जा न आवाज न आयो तो चवां ॾाढे हथ मथे खणी सुभान अल्लाह हाने मुझो हबीब के मुझे रब फरमाए तो फइन्नहु रफीकुका फिल जन्नह ओ महबूब इन के चओ न तू मां को हिसाब वठ जाए न मां तो को वठंदुमि पर इहा भी खुशखबरी ॾे क़यामत जे ॾियारे जॾहिं मां रब तोखे जन्नत में दाख़िल कंदुसि हुअई जन्नत जो मालिक आहीं पर इन खे चओ त रब तो चवे त तोखे भी हबीब सां गॾु रफ़ीक करे मोकिले छॾींदुसि। सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन
वाह वाह महबूबा इन पजे माढ़ाड़ी वारे गुलाम के जाओ जे पर फुट तो सा प्यार कयो पर फुट तो ते कलमो पढ़ई तो सा प्यार कई तो के दिथई भी ना तुझे नबूवत के सचो समझई ए चले से क़यामत जे दिहाड़े मुस्तफा जे गुलामी में रसूल सा गद जन्नत में पहुंचो मान थो चाया तमो वट सोन चांदी सर जे थो घुरा तो खात तो जे तो घुरा तो खात तो जे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे को बि चवंदो हलो हबीबन दे त हिकदम हा कबे जे मिले जाग मदीने त जागी रखे छा कबे को बि चवंदो हलो हबीबन दे त हिकदम हा कबे जे मिले जाग मदीने आओ बचड़न सुध मन आओ बचड़न सुध मन मोड़े बिको आडर हुजे तो घुरा तो खात जे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर लोक सां गॾु तुंहिंजे पाड़े लॾो लाहे रही रहा कंहिं बि कुंडड़ीअ में कखाओ घर अॾे वेही कंहिंखे शौक़ आहे मदीने में घर जो लोक सां गॾु तुंहिंजे पाड़े लॾो लाहे वेही रहा कंहिं बि कुंडड़ीअ में कखाओ घर अॾे वेही रहा छो रोज शब अखियल अॻियां रोज शब अखियल अॻियां रोज ए अतहर हुजे घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सब समझो तो घुरा तो खात तुंहिंजे अॻियां मुंहिंजो घर हुजे मखदूम मोहम्मद आशिक़ गदवी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त मदीने पाक में हाज़िरी नसीब थी चेतो त जेॾी महिल सलाम ॾिनुमि त महबूब जे रोज़े मां आवाज़ आयो वालेकुम सलाम या मोहम्मद आशिम नाले घणा हा हुन चयो मूंखे जवाब आ हुन चयो मूंखे जवाब आ सभिनी चयो त अलॻि अलॻि सलाम चओ जॾहिं सलाम चयईं त मुंहिंजे पाक महबूब जे रोज़े मां आवाज़ आयो वालेकुम सलाम या मोहम्मद हाशिम तत्वी ओ सिंधो जा मोहम्मद हाशिम ठटे जा मां मोहम्मद जो तोखे बि सलाम आ अल्लाह अल्लाह चवे तो हरम पाक में रहा तो उते हिकु अल्लाह जो कामिल वले मिलियो उनखे चयमि दादा घणो टेम तरसियो आई चए थो ज़िंदगी इते गुज़ारी थमे मुंहिंजो पीर कामिल हिते ई रहियो को राज पियो ॾेखार का मेहरबानी त करे चए पोइ इशा नमाज पढ़ी जन्नतुल बकिया में वञो वञी जन्नतुल बकिया में राति रहो सुबह जो ॿार अचिजांइ तॾहिं किया पाबंदी हुई कान चई त राति रहियुमि अधु राति थी वई ॾिठुमि त हिकिड़ा जवान आया जेके कब्रुनि खे खोटण लॻा कब्रुनि मां लाश ॿाहिरि कढण लॻा लाश कढियऊं ईअं कंदे गॾ आया उहे लाश उन्हनि जे मथां रखे करे उन्हनि खे ॿाहिरि मोकिलियऊं जीअं उहे निकिरी विया त पूरी जन्नतुल बकिया ख़ुशबू थी वई अल्लाह अल्लाह ॾिठुमि त ॿाहिरों घोड़ा पिया अचनि ॾाढा सुहिणा सिंगारियल हा उन्हनि जे मथां लाश पिया आहिनि पर ॾाढा सिंगारियल आहिनि उन्हनि साॻियुनि उन लाश खणी दफ़न कयां सुबह जो पंहिंजे मुर्शिद करीम खे अर्ज़ु कयुमि सोना मां राति
जन्नतुल बकिया में हे मंजर ॾिसी आयो आहियां। उन फरमायो पुट जेके मदीने में रहन सा पर मुझे हबीब सा मोहब्बत नथा रखन, मुझे नबी जो अदब नथा कन, हुजूर सा प्यार ना है अदब ना है। मर नबी मदीने में था पर दिल में अदब ना है। इते दफन थिया छन रात जो रब मलाक मोकिलींदो आ, हे मुझे रसूल जा पियंदम इन्हन के जन्नतुल बकिया मां कढो, छो त ही मुकाम जन्नत जो आ। इन्हन के कढो ऐं जेके पंहिंजे पंहिंजे मुल्क में मरन सा पर दुआऊं घुरंदा आहिनि, मौला मौत मदीने में कर, या अल्लाह मुझ जाए जन्नतुल बकिया में कर। रब मलाइकन के चवंदो आ त उन्हनि आशिकन खे उतां मुकाम मां कढी हिते रखो। सुभान अल्लाह। आवाज नथो अचे। उन्हनि आशिकन के जन्नतुल बकिया में रखो, छो त जिंदगी इल्तिजा कंदा रहा, दाऊं घुरंदा रहा पर मौत त पाकिस्तान में आयुनि। अरे कब्रुनि में त पाकिस्तान में दफन थिया। रब तो चवे त नबी जा गुलाम आहिनि, उन बेअदबन के कढो, छो त बेअदब जी माफ़ी न आहे। उन्हनि के कढो, उन्हनि आशिकन खे खणी महबूब जे जन्नतुल बकिया में रखाया। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो सब चो मन महिरबानी थी वञे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मनी दरबानी दरबानीअ जो जीअं दस्तूर आ, तू भी मिठड़ा चो खणी मूं के भी ईअं मंज़ूर। हथ मथे खणी आमीन। मुंह मनी दरबानीअ जो जीअं दस्तूर आ, तू भी मिठड़ा चो खणी मूं के भी ईअं मंज़ूर आ। तुंहिंजे हर मेहमान जो, तुझे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे, थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर तुझे सदके में दुनिया में खाधो पीतो खोड़ा, सिर्फ एक मौलूद तुझो मुझे लाए किरोड़ा। बेशक के नबी साईं जे दर जो खाधो आ। असां त उते उते खाधो आ जिथे असांजो अबो ॾाढो बि कोन हुयो। क़ुरान अलाए कहिड़े कुंडुनि में, अलाए कहिड़े शहरनि में, अलाए कहिड़े झंगनि में, अलाए कहिड़े पहाड़नि में, अलाए कहिड़ियूं कुंडूं। कॾहिं कॾहिं मां दोस्तनि खे चवंदो आहियां त मोबाइल बंदि थी वियो, कलमो पढ़ी वेही रहो। अलाए कहिड़ियुनि जॻहनि ते वियासीं, ख़ुदा थो ॼाणे। ऐं उते कीअं पियो ख़ुदा खाराए, इहो सभु सदको मदीने जे साईं जो। बेशक तुझे सदके में दुनिया में खाधो पीतो खोड़ा, सिर्फ एक मौलूद तुझो मुझे लाए किरोड़। है रे गंज ब्या काॾे कबा, नथा ॻाल्हायो। गंज ब्या काॾे कबा जे तू जहिड़ो गोहर हुजे, थो घुरा थो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सब चो थो घुरा थो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। दोस्तो क़यामत जो कुर्ब, क़यामत जो कुर्ब आ। बस जेको करणो अथव करे वठो। हिकु हदीस तो पढ़ा बस ऐं पोइ दुआए ख़ैर। बस उन मां सभु ॻाल्हियूं अवां सम्झी वञो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ला तक़ूमु अस्साअतु हत्ता यतक़ारबुल ज़मान फतकून सुन्नह
कशहर वयकून शहर कल जुम्मा वतकून जुम्मत कल यौम वयकून यौम साअत वतकून साअत का इhtiraक साफतल खौस ही। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो दौर मुंहिंजी उम्मत में ईंदो जो ॾींहं गुज़रण में देर न थींदी। फरमायो त साल ईअं गुज़री वेंदो जीअं महीनो, महीनो ईअं गुज़रंदो जीअं जुमो, जुमो ईअं गुज़रंदो जीअं ॾींहुं, ॾींहुं ईअं गुज़रंदो जीअं घड़ी। अब कल जुमो पढ़ियोसीं, सुभाणे जुमो। साईं अब्दुल रऊफ़ रहमतुल्लाह अलैह जे ईसाल सवाब जो जलसो कयोसीं, वरी मोटी देर लगी ॻाल्हायो, देर लगी, पर मुंहिंजो मुर्शिद अली थो चवे, ॾाढा चओ या अली, हथ मथे खणिजो या अली। हेॾे हेॾे छो ॿार खे हा हिसाब ॾे, भाण जा घणा थिया, हर जा घणा थिया, ऐं काॾे कयूं घणे खपाया आहिनि, घणा पैसा बचे, अब हिसाब कंदा नथा ॻाल्हायो। मौला अली तो चवे पाण सां हिसाब कयो, पाण सां हिसाब कयो, पाण सां, ॿियनि सां त कयो था। अनु घणे खपाई, घणियूं बोरियूं वधियूं वई, घणे भाण मिलियूं, घणो हर जा कढियई, घणो भाण जा कढियई, हाँ घणो कुड़मिन खे ॾिनी, घणो पाण खाधुई। मौला अली तो चवे पाण सां हिसाब कर न, पाण सां बि, ॿियनि सां तो करी पाण सां कर। साईं कहिड़ो कयां? फरमाई शाम जो सिज लाइ हिसाब कर पाण सां। अॼु तुंहिंजो ॾींहुं कीअं गुज़रियो? कूड़ में गुज़रियो या ठगी में गुज़रियो, सुठो गुज़रियो या बुरो गुज़रियो, पाण सां हिसाब कर। जॾहिं बुरो गुज़रियो आहे त तौबा कर, सुठो गुज़रियो आहे त शुक्र जा नफ़े पढ़ो। फरमायो महीनो महीनो साल ॾींहुं ॾींदो महीने दी, महीनो ॾींदो जुमे दी, जुमो ॾींदो ॾींहं दी, ॾींहुं ॾींदो घड़ीअ दी, ऐं घड़ी ॾींदी जीअं बाहि जो लाभो। मिंट गुज़री। फरमायो इहो ॾींहुं अचे न, मुंहिंजे नबी फरमायो त क़यामत जो इंतज़ार कजो, इहे ॾींहं हलनि वञनि, क़यामत जो इंतज़ार कजो। नबी जे प्यार करण वारो फरमाया केड़ा? सरकार के अर्ज क्यों जालस जो हदीसल कौम फी मजलिसी हदीसा जा एरा भी वकाल या रसूला मत साथ। हुजूर कचहरी के वेठा, एकड़ो शख्स आयो, अर्ज के या रसूला क़यामत कदी थींदी? फरमा काल इदा जो इफतल अमानत। फरमायो त जदी अमानत में ख़यानत थे, अमानत में ख़यानत थे, साईं फरमायो त पो उन टाइम में तव्हां इंतजार कजो क़यामत जो। अर्ज कयो या रसूल अल्लाह क़यामत जो इंतजार कयो, अमानत में ख़यानत छाए? काल या रसूल अल्लाह कैफ अदाअतुहा? काल इज़ा तुवस्सिदुल अम्र लगैर अहलिही। तव्हां जो वागू जेके आहिनि, माना तव्हां जा अॻवान नालायक छन, कमीना कमीना तव्हां जा वॾा छन, कमीना तव्हां जा फैसला कनि। तॾहिं तव्हां क़यामत जो इंतज़ार कजो। जागीर वारो कसम वाला आजो, कल चोर हो अॼु वॾेरो ॻाल्हाए छो नथा, डिजो था। कल चोर अॼु वॾेरो, ऐं चोरनि जो फैसलो ॿियो करे नथा ॻाल्हायो। माना कल चोर हो, धाड़ेल हो, बुरो हो, अॼु असांजो अॻवान खान साहिबा वॾेरो, उहो असांजो दुआ। नबी साहिब फरमाता इहो दौर जे साम्हूं अचे, इंतज़ार कजो त ओला को सिजनो उभरी पियो। यो टेम हले वतो, टेम हले वतो, ॻाल्हायो छो नथा? ॻाल्हायो ॻाल्हायो थोरो ॻाल्हायो, उहो टेम हली रहियो। फरमायो त जॾहिं वागू तव्हां जूं कमीननि जे हथ में अचनि, हुजूर फरमायो त क़यामत जो इंतज़ार कजो। ऐं पाण फरमायो ऐं युरफल इल्म व कसरुल जहलो व युकसर ज़िना व युकसर शरबुल ख़मर। साईं फरमायो इहो टेम तव्हां जे हथ ते इल्म खणी वञे, खॼी वञे। इल्म तू चवंदे मौलवी साहब हाणे त इल्म घणो आहे, अॻे को पढ़ियल ई कोन्हो, स्कूल हाई स्कूल असांजी यूनिवर्सिटियूं वॾा वॾा, हाणे त घणो इल्म। फरमायो इल्मुल लिसान जिहलुल क़ल्ब, ज़बान जो इल्म हूंदो, अंदर जा जाहिल हूंदा। ज़बान जो इल्म अंदर जा जाहिल हूंदा। यरफउल इल्म
और कुसर युकस्सिरुल जहलो फरमाए त जाहिल घणा थी वने व युकस्सिरु ज़िना ज़ना घणी थी वने युकस्सिरु शरबुल खमर फरमायो शराब आम पिए माण्हू शराब अल्लाह पनाह में रखे चवामी हाणे तव्हां वञो शहरनि में तव्हां वञो हे जेके शादियूं थियूं थियनि पार्टियूं थियूं थियनि पार्टियूं उन में सरेआम टेबलुनि ते शराब थो पियो सरेआम शराब थो पियो वञे फरमाए शराब आम थींदो फरमाए मर्द थोरा थींदा कसर निसाब और हर घर में 4-5 कय्युमुल वाहिद फरमायो 50 औरतों भी उन जो हिकड़ो कफील हुजूर फरमाता इहो ॾींहुं तव्हांजे साम्हूं अचे त पोइ तव्हां इंतज़ार कजो क़यामत जो नबी जे प्यार करण वारो आख़िरी ॻाल्हि ॿुधो त मां दुआ घुरां हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो इहो दौर मुंहिंजे उम्मत जे मथां जेॾी महिल तव्हां ॾिसो कहिड़ो फरमायो मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो कुर्ब थींदो न इन बैन यदय साअत तस्लीमुल खासा फरमायो त जंहिं में कम हूंदो उनखे सलाम कंदा न ॻाल्हायो कम हूंदो अस्सलाम वालेकुम कम न हूंदो टर फरमायो त सलाम कंदा जो कम हूंदो खशू तिजारत हत्ता तयन इमरत ज़ौजहा अला तिजारत साईं फरमायो त उहो दौर मुंहिंजे उम्मत में ईंदो त वापार कंदा तिजारत कंदा त मायूं गॾु न तिजारत कंदा पंहिंजे मुड़ुस सां गॾु मायूं दुकान ते वेठी हूंदियूं हाणे ॿियो त परे आहे ख़ुदा पनाह में रखे हाणे सऊदी में वेंदे न सऊदी में हर दुकान ते माई वेठी जॾहिं उन मुल्क में नथो बची सघे त हर दुकान ते औरत वेठी आहे एयरपोर्ट ते तव्हां वेंदो औरतूं वेठियूं औरतूं अचनि औरतूं खुदा जो कसम असां वञो मदीने पाक वियासीं हिन दफ़े सॼे क्वार्टरनि ते औरतूं वेठियूं असां कंधो हेठि कयूं ओ मायूं असांजे हथनि खां वठी ईअं ज़ोर ॾियनि त माना हो फिंगर वठंदियूं ज़ोर ॾियनि माना उन्हनि खे हया न अल्लाह अकबर फरमायो औरतूं मर्द सां वक़ुतियल इरहाम फरमायो त इहो दौर ॾिसो जॾहिं रिश्ता टुटी वेंदा भाउ खे चेहरो न वणंदो दोस्त खे न वणंदो कसम अल्लाह जो नाराज़ न थींदो बाहूं तो ॿधां अॻे हिते बंद ते घर हुया छा असां बि नंढा ते वॾा ते जागी रहूं हिकिड़े ॻोठ में केतिरा ॻोठ थी विया अरे ड्रिजा त मां जो दावती मुंहिंजो बि लॾे आयो आहे तव्हां छो था ॾिजो हथ मथे खणी छो नथा ॻाल्हायो न मां ॾिजां न मां मानी खई हाणे छो ॾिजांसि ॿुधो माना रिश्ता टुटी वेंदा न ॻाल्हायो रिश्ता टुटी वेंदा न भाउ जी शिकिल वञे न दोस्त जी वञे न मिट जी वञे न माइट जी वञे तव्हां ॾिजो छो था रिकॉर्ड खे मुंहिंजी थो करे पियो दुरमन मिटी चारी ख़तम फरमायो शहादतुल ज़ूर कितमान शहादत हक व ज़ुहुरुल कलम साईं फरमायो शाहिदी कूड़ी ॾींदा कूड़ी शाहिदी ॾींदा सच लिकाईंदा हाणे तव्हां वठी वञो न केस वॾे फैसले में अरे शाहिदी ॾींदे माल ॾे गीते में जा क़ुर ॿ खणी वेंदुसि नथा ॻाल्हायो नबी साईं फरमाया त कूड़ियूं शाहिदियूं घणियूं ॾींदा सच लिकाईंदा सच जी ॻाल्हि कोई न कंदो ऐं अञा मुंहिंजे नबी फरमायो जेॾी महिल तव्हां ॾिसो न त नेक सालिह बाना जान छॾनि था इन ई हदीस में लिखियो नेक सालिह बाना जान छॾनि था न वींदा वलीअ वेंदा जान छॾींदा इहा बि क़यामत जी निशानी आहे जागीर वारो एॾो कामिल मुर्शिद हलियो एॾो कामिल मुर्शिद जुदा थी वियो जिथे
किथे दुख सलींदा से सूर सलींदा से दर्द वंडीदा से पर रुगो दीदार कंदा से त गम लही वेंदा रुगो मुर्शिद करीम के ॾिसंदा से त सूर ख़त्म थी वेंदा एॾा नेक नेक बंदा कामिल वञा मुस्तजाब दुआ वञण सां हलंदा नबी से फरमाते जॾहिं सालिह तव्हां को रुख़सत कनि न त पोइ तव्हां सम्झो त क़यामत अचण वारी आहे बस तॾहिं करे वठंदा पखियड़ा डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त आयो थई पखियड़ा डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त आयो थई कया सास जागन में आसा सजाइन में छॾण जो पखियड़ा डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त आयो थई पखियड़ा डोर पिंजरे मां जो वक़्त आयो कॾहिं कहे शिकारन ते कॾहिं काथिल जे कुल्हड़न ते कॾहिं कहे शिकारन ते कॾहिं काथिल जे कुल्हड़न ते अरे ॾिठुम खणंदे खटोलो ॾिठ में खणंदे खटोलो अॼो ॾिठ में खणंदे खटोलो अॼो खजण जो वक़्त आयो थई पखियड़ा डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त आयो थई पखियड़ा डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त आयो थई पखियड़ा डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त आयो अजायो वक़्त के वेही गुज़ारू यार ग़फ़लत में अजायो वक़्त के वेही गुज़ारू यार ग़फ़लत में सिगो सबराए वठु लॾड़ो सिगो सबराए वठु लॾड़ो लॾण जो वक़्त आयो थई पखियड़ा डोर पखियड़ा 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 डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त आयो थई पखियड़ा डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त आयो न है करे नाचड़ाहण ॾिसी मर्दे सजी त्यारी न है करे नचड़ाहण ॾिसी मर्दे सजी त्यारी अदा उन तरफ़ ते वेंदे अदा उन तरफ़ ते वेंदे वञण जो वक़्त आयो थई पखियड़ा डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त अलाए ओचिते अॼु छो अचे मौत मखणा अलाए ख़बर न पवंदी इज़राइल मथां ईंदो अलाए ओचिते अॼु छो अचे मौत मखणा पोइ ईअं चवंदे चवंदे पियो दाही बसण जो वक़्त आयो थई पखियड़ा डोर पिंजरे मां उॾण जो वक़्त पंज वक़्त नमाज़ पढ़ंदा कयो चओ इंशाअल्लाह ॾाढा इंशाअल्लाह अल्लाह जो क़ुरान घणो पढ़ंदा कयो चओ इंशाअल्लाह रब जो ज़िक्र घणो कंदा कयो हबीब जी सलात खणी पढ़ो ही जहान भी ठही वञे हू जहान भी ठही वञे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम 250 कुरान शरीफ जा ख़त्म कलमो तैयब कलमो शहादत कलमो तमजीद आयतुल कुर्सी 50 लाख दुरूद शरीफ कुल शरीफ जेके भी कुछ पढ़ियल आहे इहो सभु